जिया से जहयाती हाजी शरीफ जॾहिं मानी कांबू खान ॾांहुं ईंदी हुई त घरां मोकिलण जी तोखे ज़रूरत कहिड़ी? साहब ते पले जे हथां अज हाशिमा बहादुर बचे चयो त घणा ॾींहं थिया आहिनि घर जी मानी कोन्हे खाधी, सो मुंहिंजे लाइ तयारु करे खणी अचिजांइ। हज शरीफ ओए तू पाण मानी छो कोन खणी है? इहो बि हिकु इतफ़ाक़ हो। चाचो पलियो ससी सां मिलण आयो, सोचियईं त मां वञा थो बहादुर सां मुलाक़ात करण, तंहिं करे मूं चयो त वञी थो ओॾां त मानी खई वञ, न त मुंहिंजे हथां बहादुर बचे खे ज़हर अची वञे हा पोइ मां उमिरि भर किथे कमु खणी सघां। पोइ तोखे इहा ख़बर कीअं पई त मानीअ में ज़हर मिलियल आहे? ऐं तूं डुकंदो वञी थाणे ते पहुते। घरां जीअं मां ॿाहिरि निकितुसि, गीदे खे हथ हणां त मुंहिंजी मोबाइल हुई। उहा मोबाइल खणण जे लाइ जीअं मां घर वियुसि, ससी खे ॾिठुमि त ॾाढी ख़ुशी ऐं ख़ुशी ख़ुशी विचां अंदरि हली वई। ऐं जीअं मां मोबाइल खणी घरां निकिरण जी कयां पियो त मुंहिंजी नज़र हिकिड़ी शीशी ते पई। उहा शीशी मां खणी थो वठां, हीअ आहे उहा शीशी जंहिं ते लिखियल आहे पॉइज़न, ज़हर। पोइ मूंखे ख़्यालु आयो त हीउ ज़हर पक सां मुंहिंजे भाणजे जी मानी में विधो वियो आहे। ऐं मां भॼंदो थाणे ते पहुतुसि ऐं पोइ इहा ॻाल्हि ज़ाहिर थी त मानी में ज़हर आहे। हाजी शरीफ याद रखजांइ, ये नंढड़ी ॻाल्हि न आहे। मुंहिंजो भाउ मौत जे मुंहं मां ॿाहिरि निकितो आहे। हुकुमदार हिन मां पहिरीं वग़ैरह तूं खा। मूं मानी खाधी आहे, हीअ मानी चंद सर पुट जी आहे। मथा खां आर्डर आहे, जेको खणी अचे पहिरियां बग़ैरह उन खे खारायो। थी सघे थो मानी में ज़हर मिलायल हुजे। हाँ, पीउ पुट खे ज़हर ॾिनो। न हुकुमदार, इहा ॻाल्हि न आहे। थाणे ते ताज़ो वाक़ियो थियो आहे। ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे मानी में ज़हर मिलाए मोकिलियो आहे। ख़बर पवण जे करे छोकिरी जे पीउ मानी खाधी आहे। जीअं छोकिरीअ जे पीउ मानी खाधी, उनजी हालत ख़राब थी वई ऐं उनखे हिन अस्पताल में दाख़िल कयो अथऊं। रनू ॾियूं जेके मुड़ुसनि खे ज़हर थियूं ॾीनि, उहे केॾां ॿिए पासे भॼण वारियूं हूंदियूं तॾहिं तूं मुड़ुसनि खे ॾीनि। ही पुटु आहे मुंहिंजो, हा, जंहिंजे लाइ खॾ खोटरी वई उहो बची वियो ऐं तकलीफ़ में छोकिरीअ जो पीउ अची वियो। वाह मुंहिंजा मालिक, वाह तुंहिंजो करश में। पर उहे आहिनि केरु? तूं सरवर कोन ॿुधायो छा? बाबा साईं, मिड़ई पुलिस कुझु 2-3 रुपयनि जे करे हथ जा अहिड़ा ड्रामा ठाहे पेश कंदी आहे। मां सच थो चवां, सूबेदार सरवर बहादुर जो नालो खयो आहे। तूं चवीं छा पियो? माना त ससु इहे बहादुर खे ज़हर ॾियण जी कोशिश कई आहे। पर इहे ज़हर खाधो आहे? छा चई? छोकिरीअ पीउ उहा मानी खाधी आहे? हा, ईअं ई सूबेदार साहब ॿुधायो आहे। भला ॿुध, पलियो मोह जा बचो इहा ख़बर वरिते? उहे हिन ई अस्पताल में दाख़िल आहिनि। वई मरण जी मूंखे ख़बर न आहे। बाबा साईं, पोइ त पोइ केसी ताणी भॼंदासीं। हिकु न हिकु ॾींहुं त मरणो ई आहे न।
बाबा सिंह जगह बहादुर डे मानी खणी वञण वारे छोरे इहो कुधो कम कयो आ तो उन जो सिर वठे तव्हांजे कदम में रखंदुसि। ही हेॾो वॾो मसलो सिर वठण सां हल थी वेंदो ऐं जेको मुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻो उहो बाबा सिंह हाणे जो हाणे इन छोरे खे ॿधी तव्हांजे अॻियां अची थो पेश कयां। मूं तव्हांखे 1000 दफ़ा चयो आहे अहिड़नि मामलनि में ॿिए खे शामिल न कंदा कयो। मुंहिंजी त हड़ हली वई न। हाशिम वारा छा सोचींदा त कामू खान हाणे इन्हनि कमनि ते लही आयो आहे। ॾेई सघंदुसि मां इन्हनि जो जवाबु। जी राणा साहब भाई का खबर? जी जी भला बचाव है। सिकंदर पान किथे आ? हाँ जी जी बेहतर। राणा साहब मां त पशेमानी में बुॾी वियो हुअसि। राणा साहब मां कहिड़ो मोह खणी वञा। इहो शुक्र आहे अल्लाह जो मूंखे हेॾे वॾे इल्ज़ाम खां बचाए वरितई। राणा साहब इन्हनि खे दॿ कढ। ये सभु निकमा अथई। मुंहिंजा त अलाए काॾे काॾे पे ख्याल विया। ख़ैर जेको थियो बहितर थियो ख़ैर थियो। महिरबानी। बाबा साईं छा थियो? असांजे मथां हिकिड़ी वॾी आफ़त हुई जेका डरी वई सोड़ा। उहा बानी बहादुर जे घरां आई। मुंहिंजो त दिमाग़ ई चकराइजी। बाबा साईं आख़िर ही मसलो छा आहे? कुझु असांखे बि त सम्झायो। एसपी राणा साहब ॿुधायो पियो त पलियो बहादुर जे घरां मानी थी आयो जंहिंमें ज़हर मिलियल। ऐं एसपी साहब इहो ॿुधायो त हाजी शरीफ़ थाणे ते अची ॿुधायो त मानी में ज़हर मिलियल आहे। जेका मानी पलीअ खाधी ऐं चयईं त हिन में ज़हर मिलियल कोन्हे को। हाजी शरीफ़ कूड़ थो ॻाल्हाए। जीअं ई पलीअ मानी खाधी तीअं हालत ख़राब थी साईं। अस्पताल में बाबा साईं बचाव अथसि? हाँ बचाव अथसि पर ॻाल्हि वॾी थी वई सुठा। तूं हीअं कर जो हाशिम सां मिलो। घर जो मामिलो आहे न त मां ई हली वञा सां। हाल वाल वठेसि त आहे छा। ये कावड़ में थोड़ी सी खैर तो है ना। तो मुझे अमानतू मारियो है सूबेदार। अमानतू केड़ी अमानतू? दिलावर है हीरा। दिलावर जो मयारी आया सूबेदार। दिलावर वारा मूं वटि साम हुआ। रईस काबू खान उहे ॿई मूं वटि अमानत करे रखिया हुआ हिन ई ॻोठ में। ऐं तो बि हुन ॿिन्ही खे हिन ई ॻोठ में मारियो।
तोड़े तसा जो पलांद अलग है सूबेदार अलग न लोगे न ये न तो थी सके ससवी आदे बहादुर के जहर नथी दई सके हाँ हाँ तू तो पासो ससवी जो खण दिए न सो तो हुआ औरत आ हाँ वो औरत आहे पर हुन जो हौसलो मर्दन का वधिक आहे पक्के ने जहर जे मामले में कहीं बे जो हथा रेशम मानी ससवी पाण तैयार कई आई मानी खण वारो संदस पी पलियो हो अन्या बियो को मानी खणी वनी हा न तो पहुंचे जे तो बे मिलायो जहर जे कदे ससवी मानी में जहर मिलाए या तो चाचे पल्ले के छोड़े या तो तू खणी वन हुन के केड़ी खबर या सागी मानी हुन जे पी के खाणी को लोगो तू कुछ भी चो पर के प्यार कंदे जाल पंहिंजे मुड़स के जहर कीअं ॾींदी भला थी सके तो बिनी जी अणत बणत थी हुजे भले कहिड़ो बि मसलो हुजे पर इहो वॾो कदम आहे जेको इहो ससुए जहिड़ी औरत नथी खणी सघे रेशम अलाह तो कयो खेर पर जे इन बिनी मां बहादुर या पलियो मरी पवे तो बई घर बर्बाद थी वञनि लोगो मूंखे त एतबार ई नथो अचे यकीन तो मूंखे बि नथो अचे पर रेशम पराई दिल परदेस अथई औरत ते कहिड़ो एतबार इहो तूं ससुए अला तो चई औरत त मां बि आहियां कोई मूं छो कयो तो ते एतबार रेशम ॻाल्हि असांजी न आहे लोंग ॻाल्हि त औरत जे एतबार जी त आहे न जे औरत एतबार जे लाइक़ न आहे त पोइ छॾे ॾियो न मूं तोखे त कुझु कोन चयो करनी है सख्त चेकिंग रखो ऐं मुलाकात ते सख्ती रखो को अहम मामलो आहे या को वेझो अज़ीज आहे वो 2-4 मिनट उनके मिलन ॾियो पर सिकंदर लापरवाही न थे शर्मा सभिनी खे घुराए हिदायतूं ॾेई थो छॾियां हुन चनेसर वारे मामले जो छा थियो सर जी अवां चओ बाबा नबू फैसले जी तारीख़ ॾींदो त कम अॻिते हलंदो न ऐं हू फ़ैसिलो किथे करणु चाहे थो इहो मालूम करे धुरुनि ॾे नोटिस कढी छॾ ऐं जल्दी मसलनि खे उकलाईंदो वञ सुभाणे को ॿियो मसलो थी पवे त पोइ शर्मा नबू सां मिली फ़ैसिलो तय करायां पर सर बहादुर पर फ़ैसिले में केरु वेहंदो बाबा ही हुननि जो मसलो आहे त हू कंहिंखे था मोकिलिनि ऐं केरु थो अॻुवाणी करे तूं सिर्फ़ु इतलाह जो नोटिस कढी धुरियुनि जूं सयूं कराए ऐं सर हीउ मसलो ज़हर वारो हुनजो छा थींदो सर उन लाइ मां काबू ख़ान सां ॻाल्हायां थो सलाह करे को हल कढी था वठूं हाशिम अते वॾे खे ज़हर मिलण वारो मामलो त मूंखे सम्झ में आयो पर जंहिं दिलावर खे मारियो उहो मामलो बि ईअं ई हल थी वियो पाण ई पाण ठाह थी वियो दिलावर जहिड़े दिलेर जवान जो खून यही आयो वियो अधी मीरा जो मौत वो भी यही आयो वियो वाह हाशिम खान वाह सोडा छो तो दिलावर जड़े दिलेर मुड़स जे वञण जा वर्क उथलाए मुझे चीअ के जीर दी बस सोडा जेका गुज़री वई उनके याद करण में केड़ो फायदो आलम अरवाह में असां जे यार दिलावर जो रूह पंहिंजे खून जो पलांद वठण लाइ रोज़ मूंखे ख्वाब में तो अचे हाशिम रोज़ मूंखे ख्वाब में तो अचे ऐं हाशिम मूंखे चयाई त सोढा मां तो वटि अमानत हुस मां तुझे तर में मारियो हुयुसि ऐं तो मुंहिंजो पलांद न कयो सोडा दिलावर जे पलांद वठण लाइ वो सूबेदार सिकंदर के गोलियों भयूं पर जिंदगी ऐं मौत त मुझे खुदा जे हथ में आहे न हू बची वियो त उनमें मां छा कयां ऐं ॿियो त राजूणीअ करे मां उन सां ठाह बि करे वेठो हां
पर मां था कोन कंदुसि हाशिम। तोखे रेस काबू खान ईअं करण ॾींदो? रेस काबू खान ही तो मुके हींअर ताईं रोकियो वेठो आहे हाशिम, पर मां पंहिंजे अंतर जी बाहि खे थधो करण लाइ सूबेदार सिकंदर खे मारींदुसि, ज़रूर मारींदुसि। चवीं तूं बि सच थो सोढा? यार जे मारे खे माफ़ करण न घुरबो हो, पर सोढा मूंखां ग़लती थी वई। हाशिम ठाव न करी हा, सज़ा काटी हा, पाण मारी हा, पर सूबेदार सिकंदर खे कॾहिं बि माफ़ न करी हा। बस सोढा, वक्त जे वाकरे में वही विस। छो त सोढा हिन दिल जेके कमन जा पार सठा आहिनि न, जेकॾहिं ओतिरा कम पत्थर खे मिलनि, पत्थर बि सोढा टुटी चिकना चूर थी पवे हा। पर मां अलाए छो अञा ताईं ज़िंदा आहियां। अॼु ताईं मूंखे इहा कॾहिं बि ख़बर न पई। ऐं ॿियो त SP राणा जहिड़ा माण्हू, रेस काबू खान जहिड़ा मोतबर माण्हू अचे बीही रहिया। सोढा मां जवाब ॾेई न सघियुसि। सोढा मां मजबूर थी पियुसि। केॾां पियो वञा शरीफ़? साहब बहादुर समझो। तोखे ख़बर न आहे त सख़्ती थी वई आहे, मेल मुलाक़ात ते पाबंदी थी वई आहे। वाह सरवर साहब वाह, मुंह जो भाणे जो मौत जे मुंह में बचो आहे, तो वरी साईं सख़्ती करे छॾी आहे। सख़्ती मुंह न, SP साहब ऑर्डर ॾिना आहिनि। साहब हाणी बाबा महिरबानी कर, तोखे त सॼी ख़बर आहे। मुलाक़ात खां पहिरीं ऑफिस में अची नालो ऐं शनाख़ती कार्ड जमा कराइणो पवंदो, ऐं तलाशी खां पोइ मुलाक़ात थींदी। ठीकु आहे, अॼु तोखे छॾियूं था मुलाक़ात लाइ, आईंदे लाइ सम्झी वञ हाणे वञ। महिरबानी साहब महिरबानी। कर ख़बर मामा, किथां थो अची? अस्पताल मां। घर वियो है? न बहादुर, घर केड़े मुंह सां वञा? मामा घर मोचो आहे, मोचो उन्हनि जो न आहे जो तूं लिकंदो थो अथई। लिकण त उन्हनि खे खपे जिन इहो कुथो कमु कयो आहे। बहादुर बचा, मां थोरो बि चवंदुसि त तूं नाराज़ थी थिए त मामो साज़िशूं थो करे। मामा जेसि ताईं मां न चवां न त तेसी ताईं जेकॾहिं ससुई पले घर मिलण वञे त पोइ उन लाइ असांजा दर हमेशह लाइ बंदि। ऐं हा, माई बसरा खे घर संभालण लाइ पघार ते रखे छॾ। बसि हाणे जेकॾहिं केरु बि पुछे न त उनखे इहो चइजांइ त बहादुर चयो आहे। मां हाणे कंहिंजी बि शिकिल ॾिसण नथो चाहियां। ईअं ई थींदो बहादुर बचा, तूं रुगो ॿाहिरि अच, ज़रे ज़रे जो हिसाब थींदो। कंडन जी